नाज़िन मक़सूदो रिंद ऐं ڀرپاسي वारनि इलाइक़नि में जश्न ईद ميلادالنبي सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में लंडो शरीफ मां रैली कढी वई, जंहिंमें वॾे अंग में माण्हुनि शिरकत कई। उन हवाले सां ॾिसूं था ख़ैर मोहम्मद रिंद जी हीअ रिपोर्ट। मक़सूदो रिंद लॻ लुंडो शरीफ में जश्न ईद उल मिलादुलनबी जे हवाले सां दरगाह पीर अनवर अली शाह जे गादी नशीन पीर इरफान अली शाह पीपी अॻवान अलाउद्दीन जुणेजो ऐं ॿियनि जी अॻवाणी में वॾी रैली कढी वई। रैली में हज़ारनि जी तादाद में माण्हुनि शिरकत कई। रैली मुख़्तलिफ़ चौकनि चौराहनि खां थींदी वापसि दरगाह पीर अनवर अली शाह पहुती, जिते अॻवाननि MNN TV सां ॻाल्हाईंदे चयो त अॼु जी रैली 12 रबीउल अव्वल जे हवाले सां निकिरे थी हर साल ऐं तक़रीबन 50-60 सालनि खां इहो सिलसिलो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी आमद जे हवाले सां लुंडो में इहो जश्न जो एहतमाम कयो वञे थो ऐं तमामु शहरनि खां 4 सूबनि खां तक़रीबन मुरीदीन अक़ीदतमंद ऐं मुहिबीन इन रैली में असां सां गॾु शिरकत कनि था। इंतिज़ामिया जे हवाले सां तव्हां छा चवंदो? इंतिज़ामिया जो तमामु भरपूर तरीक़े सां ताउन हमेशह रहियो आहे ऐं हिन साल बि इंतिज़ामिया तमामु सुठी महिनत कई आहे ऐं असां सां गॾु ई गॾु रहिया आहिनि। रैली सदाईं निकिरंदी रहंदी आहे, सॼो मल्हाईंदा, ख़ुशी मल्हाईंदा असांजे नबीअ जे आमद जे ॾींहं जे हवाले सां। उन में जेतिरो थी सघंदो आहे हर साल असां पंहिंजो पाण शरीक था नथो अची सघां त दोस्तनि यारनि सां ॿिए ॾींहुं चकर हणी वेंदा आहियूं, पर शिरकत कंदा आहियूं कोशिशि करे हिन ॾींहं ते। ॿिए पासे बि सॾ हूंदा आहिनि, पर हिते हिकिड़ो मुख़्तस सां करे ॾींहं ते ज़रूरु हिते अचिणो आहे। ॿाहिरि लेवल ते टाइम पको ॾिनो आहे। ॿिए पासे दोस्त यार चवंदा आहिनि वञण त घुरिजे, जेतिरो माण्हू वञी सघे, पुॼी नथा सघूं जेतिरो शिरकत करे सघूं था करियूं था। जेके सभिनी मुस्लमाननि लाइ अफ़ज़ल ॾींहं ऐं सभिनि खे असांजे नबीअ जी विलादत थी आहे, हिन में ॿिन्ही जहाननि जो आका आहे, सरदार आहे, त हुन में ख़ुशी त यकीनन हर मुस्लमान खे थींदी हूंदी, घणी वधि में वधि ख़ुशी थींदी हूंदी। असां रातो वटि माना 3 ॾींहं थिया, मुंहिंजो स्टाफ ऐं मां साईं सां गॾु आहियूं। अॼु बि रैली में गॾु हुआसीं, तमामु सुठे नमूने सां ड्यूटी कईसीं ऐं असां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जनमु ॾींहुं आहे, उन मौक़े ते सभु मुस्लमान अल्हम्दुलिल्लाह इन में शिरकत कईसीं। इन ते तक़रीबन असांजा आहिनि 50 जवान सिटी लुंडे में, हर चौक ते 3 ॾींहं खां ड्यूटी कनि पिया। साईं मां नवाब शाह आहियो जी, मां पाड़दरो या साईं जन जो मरीद आहियूं, ख़ादिम आहियूं, हिते ईंदा आहियूं, इंतिज़ामी में ख़िदमत कंदा आहियूं सरकार जन जो। इहा हिननि जी महिरबानी आहे, हिन जी ख़ुशनसीबी आहे। असांखे गुराइनि खे घुराईंदा आहिनि अहिड़े भला रेडीअ ते। उहे सरकार जो ख़ुशी जो मौक़ो आहे असांजे लाइ, सभ खां वॾो ईद आहे। हिन ईद जे सदके असांजे लाइ ॿिया ईदूं अची वियूं। कंहिंजी अॻवानी में रैली निकिती आहे? हे साईं अनवर शाह जी अॻवानी में रैली निकिती आहे सरकार जी। किथां थी, किथे पहुचे थी? ये लुंडे थी है, लुंडे पहुंचे थी। रसूल जे इश्क में गानो हुआ। अच्छा बाबा रैली किथां किथां आई? शुरू है की महसूस क्या कयो जी? की महसूस क्या कयो रैली जे हवाले सां? माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह जबरदस्त। किथां रैली बरामद थी है, किथे लुंडे में त दरगाह ते निकिती, लुंडो पूरो घुमी वरी वापसि दरगाह ते आयो। रैली में शरीक अॻवाननि ऐं ॿियनि जो चवणु हो त असां ही रैली जश्न ईद उल मिलादुलनबी जे हवाले सां हर साल कढंदा आहियूं ऐं पंहिंजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां प्यार जो इज़हार कंदा आहियूं। कैमरामैन टीम सां गॾु ख़ैर मोहम्मद रिंद, MNN TV, मक़सूदो रिंद।